मौजूद आया वावडा सेप्को इंजीनियर ऑफिस के अॻियां जिते मोरो शहर से ताल्लुक़ रखंदड़ सियासी समाजी इल्मी अदबी शहरनि दुकानदारनि पारां एहतजाजी मुज़ाहरो करे अलामती बुख हड़ताल कई है, जिन जो चवणु आहे त दर्स रोड ते 11,000 बिजली जी तार किरण सबबि पोड़ियत जो सब्जी विकिरो कंदड़ आहे गुलसन और ॾाढो चवाण बिजली के तारुनि में विचड़ी फौत थी वियो, जंहिं सबबि वावडा सेप्को वारनि इहो ऐलान कयो त संदसि यतीम ॿारनि लाइ कुझु न कुझु कोशिशि कई वेंदी ऐं बेवा औरत आहे उन लाइ नौकरी जो पिणु बंदोबस्तु कयो वेंदो। जंहिंखां पोइ 3 महीना गुज़रण बावजूद को तदारुक न थियण बैदि ही एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो आहे। अचो त सियासी समाजी इल्मी अदबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि खां पुछूं त संदसि छा चवणु आहे। ॾाढो चवण दरस रोड ते घरां निकिरी पंहिंजे घर जे लाइ सब्जी वठी आणणु निकितो त 11,000 तार किरण जे करे 11,000 तार मतिलबु सॼे शहर में किरंदियूं रहंदियूं तारूं। पोयनि केतिरनि सालनि खां शहर जूं सियासी समाजी तंज़ीमूं उन ते एहतजाज कंदियूं आहियूं त ट्रांसफार्मरनि सां गॾु इहे जेके 11,000 तारूं बुटे जे दौर जूं उन लाइ अञा बॻ में जूं आहिनि उहे किरंदियूं थियूं रहनि, इहे महिरबानी करे मटियो। पर उहे शिकायतूं लिखत में बि ॾिनियूं आहिनि, मथे हिते एहतजाज, पर उन जे बावजूद बि हिते जिते तव्हां वेठा आहियूं इहे बि तारूं हितां मथां ऑफिस जे आॾो वारियूं बि किरंदियूं रहंदियूं। ॾाढो चवण 3 महीना पहिरियां इन तार किरण जे करे उते ई तक़रीबन फौत थी चुको। जॾहिं त 3-4 कलाक धरणो लॻो, शहर जूं सभु तंज़ीमूं सवें माण्हू हुया उते, उन में बि FIR न थी। बिठो मयार ॾिसो, जॾहिं बिजली जे कुंडे वारे ते FIR थिए थी ऐं ॿिए पासे क़तल थिए थो त उनजी FIR नथी थिए। 3 महीना पहिरीं ॾाढो चवण 11,000 तार किरण जे करे फौत थी वियो, जेको हिकिड़ो ई घर जो कफ़ील माण्हू हुजे घर खे हलाईंदो। असां सम्झूं था जेसीं ताईं हिन मज़लूमनि सां इंसाफ़ नथो थिए, शहर जूं सियासी समाजी तंज़ीमूं ऐं नेशनल पार्टी हिन सां गॾु हूंदियूं ऐं असां MP MNA खे चिता था ॾियूं त तव्हांजा ई वोटरनि हीउ शहर तव्हांजो आहे, तक तव्हांजो आहे, तव्हां लागर्ज़ाई ऐं लातालकी कई आहे। सुभाणे तव्हांखे बि शहर जा माण्हू ईअं लातालकी लागर्ज़ करे छॾे ॾींदा। अचो मज़लूम सां गॾु बिहो ऐं ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु बिहो ऐं मज़लूम खे इंसाफ़ वठी ॾियो। असां बचड़ा वठी विहारिया अथऊं, सभु ॻाल्हि कई अथऊं, पर असांजो खड़तियल का शइ कान। जेको लिखत ॾिनी आहिनि HO साहब लिखत ॾिनी, इंजीनियर लिखत ॾिनी, पर हींअर चवंदा उहा असां लिखत ॾिनी कान्हे का। मज़दूर आहियां मूंॾे का कॾहिं बि ईअं लड़ी न आयो आहे त मां हीउ बि मोरे शहर जो आहे। उहो मेमूण साहब मूंॾे कोन लड़ी आयो आहे, नाज़ुम आहे त जो न त ग़रीब असां चूंडे किनो आहे, पर असांजे हू लड़ी न आयो आहे। कंहिं ॻाल्हि लाइ त बाबा हिन कीअं थो अचां अचे छा थियो इंसाफ़, पर असां लाइ भलाई लाइ बि न आयो आहे। आई वावडा इंतज़ामिया CO खां वठी इन्हनि खे रुगे ॾटा ऐं दिलासा पिया ॾियनि। अॼु असां 3 महीने अॼु ईद गुज़री वई आहे, हर माण्हू ख़ुशियुनि में हुयो, पर ॾाढे चवाण जे घर में कहरां मतल हुयो जेका हिननि सां वाइदे वफ़ाई कई। असांजी घुर आहे त उन ते पूरा लहनि, न त अॼु मोरे में असां जेके बि सियासी समाजी तंज़ीमूं हिन एहतजाज में वेठा आहियूं, हिननि सां हर ॾुख सुख में गॾु आहियूं। ऐं अलाए छो वफ़ाक़ी इदारनि जो सिंध सां माटेरेली वारो सुलूक आहे, का बि दाद रसी नथी थिए, माण्हू ईअं मरियो था वञनि। हिन महिल ताईं 11,000 तारूं मुकमल तौरु शहर जूं ख़तमु आहिनि, पर उहे बि कोन थियूं तब्दील कयूं वञनि। असां था चऊं त उनजा मासूम जेके ॿार आहिनि उन्हनि सां दादरसी करे उन सां इंसाफ़ करियो जीअं उनजी घर जी चुल्हि भरी सघे। नाज़रीन, तव्हां हिते एहतजाज में वेठल सियासी समाजी इल्मी अदबी शख़्सियतनि ऐं मोरो शहर सां ताल्लुक़ रखंदड़ शहरनि ऐं ॾाढो चवण जे वारसनि जो मौक़िफ़ ॿुधो, जिन जो चवणु आहे त मोरो शहर में वावडा सेप्को जी नाली सबबि 11,000 जूं जेके तारूं आहिनि उहे नाकारा हुजण करे काफ़ी सालनि खां तब्दील न थियण सबबि उहे टुटी पवंदियूं ऐं केतिरा ई जानी माली नुक़सान पिणु थिया आहिनि। उन करे गुलसन और ॾाढो चवाण पिणु उनजो शिकार थियो ऐं फौत थी वियो। संदसि खे 3 महीना गुज़री चुका आहिनि, पर संदसि वारसनि खे इंसाफ़ न मिली सघियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे गुलसन और ॾाढो चवाण जे वारसनि सां इंसाफ़ करे तदारुक कयो। ॿी सूरत में एहतजाज धरणो वसी कयो वेंदो। कैमरामैन वफ़ा सरंदन मस्तोई सां गॾु वहीद रज़ाक मस्तोई, टाइम न्यूज़ मोरो।